त बाबा रोटीअ खां मुराद आ त तव्हांजे वात में जेको गिरहं जो नवालो आहे उहो बि खसींदासीं। कपड़े खां मुराद है त सिंधियुनि जे जिस्म ते पातल कपड़ा लाहे कफन पाराईंदासीं। मकान खां मुराद है घर खसे इन्हनि खे कब्रस्तान पुॼाईंदासीं। ऐं कब्रस्तान जो हाल इहो आहे जो अॼु शर्म थो अचे जो अंदरूने सिंध जे कब्रस्ताननि में गटर जा पाणी बीठा आहिनि, कुत्ता ऐं गॾा बीठा आहिनि। यानी इन्हनि खे एतिरो हया न आहे जो पाण त सिंध जी लखे एकड़ ज़मीन ज़ुल्फ़कार ऐं बहरिया खे ॾियनि था, असांजे मुर्दनि खे बि सुकून सां सुम्हण नथा ॾियनि। मसइलो न हेल्थ आहे, मसइलो न एजुकेशन आहे, मसइलो न बेरोज़गारी आहे, मसइलो न जाली डोमिसाइल आहे। हा, जाली डोमिसाइल ते सिंध आवाज़ उथारियो। सिंध जे 18 लख माण्हुनि ट्वीट करे दुनिया जो टॉप 10 ॿुधाए करे इहो पैगाम ॾिनो आहे। ॼण त 18 लख ट्वीट्स हीअं चई रहिया हुआ, ॼण त 18 लख ट्वीट्स जो है आवाज़ हो त हीअ कूकत की तीर का खंजर खां तिखी आहे, हीअ कूकत दी हीर का ओथर खां तिखी आहे। वहमन जे मुक़ामनि में सुती पचा मगर जे हीअ क़ौम उथी पई त पोइ मास्टर खां तिखी आहे। तव्हांजे इन 18 लख ट्वीट्स मास्टर बर्पा कयो आहे, लेकिन असल मसइलो सिंध जो छा आहे? असल मसइलो सिंध जो छा आहे? सिंध जो असल मसइलो 70 सालनि खां सिंध ते मौजूद हुक्मरान सिंध जो मसइलो आहिनि। सिंध जो मसइलो उहे हुक्मरान आहिनि जेका 70 सालनि खां असांजे मथां मुसलत रहिया आहिनि, जिन ग़रीबनि जे हक़नि ते धाड़ा हया, मिस्कीननि जे हक़नि ते धाड़ा हया, जिन सिंध खे लुटियो ऐं फरियो आहे, जिन जे वाठनि जा बि ज़ालुनि जे नालनि ते स्विट्ज़रलैंड में फ्लैट आहिनि, जेका बेनज़ीर साहिबा जे दौर में साइकिलनि ते घुमंदा हुआ, अॼु उन्हनि जा वाठा बि लैंड क्रूज़रनि ते था घुमनि। असुल नासूर सिंध जा इहे हुक्मरान आहिनि ऐं इन्हनि हुक्मराननि जो रस्तो रोकणो पवंदो ऐं हिन असेंबलीअ में सिंध जा उहे हलाली पट मोकिलणा पवंदा जेका धरतीअ जी बि चौकीदारी कनि, ग़रीबनि जी बि चौकीदारी कनि, मिस्कीननि जी बि चौकीदारी कनि ऐं समाज जहिड़ी सिंध खे वागुनि जे वातनि मां आज़ादु कराइनि। असांखे अॼु ही आज़म करणो पवंदो, असांखे अॼु ही आज़म करणो पवंदो, ही इरादो करणो पवंदो ऐं ही वाइदो करणो पवंदो त असांजे अबनि असांखे बेग़ैरतीअ जो दर्स नाहे पढ़ायो, असांजे अमड़नि असांखे बेग़ैरतीअ जी थञ नाहे प्यारी, हे कंद कपजी सघनि था, धरती ऐं दीन जे दुश्मन जे साम्हूं झुकी नथा सघनि। सिंधियो हे हथ ॿधी अर्ज़ थो कयांव, नाराज़ न थीजो, हे हथ ॿधी अर्ज़ थो कयांव, नाराज़ न थीजो। असां सिंधी मुर्दा परस्त क़ौम आहियूं, असां मुर्दनि सां गॾु बीहंदा आहियूं, जीअरनि सां गॾु न आहियूं बीहंदा। हाणे जनाज़ा खाइण जो ठीको छॾे ॾियो, केतिरा गोलियुनि में परूण थियल लाश खणंदासीं, केतिरा जनाज़ा खणंदासीं, केतिरा असां पंहिंजा कूंदर कोहराईंदासीं। असां न लाशनि जो ठीको खयो आहे, न गोलियुनि जो ठीको खयो आहे, न जनाज़नि जो ठीको खयो आहे। इंशाअल्लाह इन्हनि ज़ालिम हुक्मराननि जे इक़्तिदार जो जनाज़ो पढ़ंदासीं ऐं उनजे लाइ अवां सभिनी खे मुश्ताक सरकी बणिजणो पवंदो, अवां सभिनी खे GM सैयद बणिजणो पवंदो, अवां सभिनी खे बशीर ख़ान कुरैशी बणिजणो पवंदो, अवां सभिनी खे हज़रत बेरवी अमरोटी हालेजवी ख़ालिद महमूद सूमरा बणिजणो पवंदो ऐं धरतीअ जे चौकीदारीअ जहिड़ा मैदान ते निकिरणो पवंदो। अमली जद्दोजहद करणी पवंदी ऐं अमली जद्दोजहद सां इन्हनि धरतीअ जे दुश्मननि जी रस्ता रुकावट करणी पवंदी। छा मां अवां मां उमीद कयां थो त अवां तहरीक बणिजंदो बाबा। मां चई चुको आहियां, मां इन मुंहिंजी तकरीर में हिकिड़ो मिनट मां पंहिंजे इन तकरीर में सभु इशू समेटे चुको आहियां। जेकॾहिं मुंहिंजी तकरीर गौर सां ॿुधो,
वाज़ेह पैगाम आ, साफ़ ऐं दो टोक मौक़िफ़ आ त सिंध जा वारिस सिंध में रहंदड़ आहिनि, सिंध जा वारिस सिंधी आहिनि, सिंध जा वारिस हिन धरतीअ जा हलाली पुट आहिनि ऐं हिते राज बि उहे कंदा इंशाअल्लाह। ऐं इंशाअल्लाह हिन सभा जहिड़ी सिंध खे भागुनि जे वातन मां आज़ाद कराईंदा। ऐं